ओम शांति। हाणे बाबा की याद कंदासीं। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। मां आत्मा बाबा की याद थी करां हाणे निराकार रूप में। वो मुंहिंजो निराकार आत्मा जो बाप, हुनखे मां मन जी सभु ॻाल्हियूं थी ॿुधायां। हाणे मां आत्मा बाबा जा महावाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे। हाणे बाबा असांखे चए थो, तव्हांखे बाप खे यादि करण जो शौक़ु हुजणो खपे। अर्थात मुंहिंजे आत्मा खे इहो शौक़ु हुजणो खपे कि मूंखे परमात्मा बाप खे निराकार रूप में सॼो ॾींहुं पाण सां गॾु यादि रखिणो ई आहे। उनखे पंहिंजो साथी ठाहे करे हलणो। दुनिया में माण्हुनि खे कई प्रकार जो शौक़ु हूंदा आहिनि, लेकिन इहो हाणे शौक़ु विझण सां असांजे जीवन में सुख शांति ईंदो। छो कि दुनिया में जेका शौक़ आहिनि उनखे पूरो कंदे कंदे मनुष्य थकी वेंदो आहे, दुखी परेशान थी वेंदो आहे। कॾहिं असफलता थींदी आहे, कॾहिं सफलता थींदी आहे। ऐं हाणे जा शौक़ त रखणा बि न खपनि अहिड़ी दुनिया में त कोई प्रकार जो शौक़ु। छो जी आहे ई दुख जी दुनिया। चीजूं बि सभु दुख ई त ॾियनि थियूं न। बसि कम जूं आहिनि लेकिन दुख ज्यादा आहिनि। माण्हुनि खे एॾा वॾा वॾा चीजूं ठहनि त थियूं, लेकिन हुन में दुख केतिरो आहे। जे विमान में वञूं उहो बि सुठो, कल्ह ते कुझु थी वञे त उहो दुख बि त आहे न। इन करे हिन दुनिया में अहिड़ा शौक़ न रखणा आहिनि। हाणे हिन दुनिया में असांखे शौक़ु रखिणो आहे कि मूंखे पंहिंजे जीवन में सदा बाप खे यादि करे हर कर्म करणो। इहे शौक़ु विझंदासीं त दुनिया में कुझु बि कमु कंदा। सम्झो तव्हां विमान में बि वञो था त बि अगरि हुन में कुझु इंसिडेंट थियण वारो हूंदो त तव्हां बची वेंदो। त इहो शौक़ु ज़रूरु रखिणो खपे। आहे ज्ञान त ॾाढो सहज न। मां आत्मा मुंहिंजो बाप परमात्मा परम धाम में रहण वारो। मां बि आत्मा परम धाम मां हिन सृष्टि ते आई आहियां। मां आत्मा 84 जन्मनि जो चक्कर हाणे पूरो कयो। हाणे मां वरी खां नए चक्कर में वञण जे लाइ तयारी थी करां। बसि एतिरो ई त ज्ञान आहे। इनखे सम्झणो आहे न। ॾिसो, असां अगरि चक्कर जो ज्ञान बुद्धि में रखंदासीं कि मां ही आत्मा जनम मरण जे चक्कर में अलाए कहिड़ा कहिड़ा कर्म करे आई आहियां, जंहिंजे कारण मूंखे हाणे सुख बि मिले थो त दुख बि। पिछले जन्मनि जो बि त कुझु हिसाब किताब आहे न। हुनजो मां सुख हाणे ॾिसां बि थी, दुख थी ॾिसां त उहो बि थोरो बहुत पिछले जन्म जो, हिन जन्म जो बि आहे। बाबा चए थो हिन जन्म में बि तव्हां सुठा कर्म करो था त तव्हांखे हुनजो फल मिले थो। हिन जन्म में बि असां बुरा कर्म करूं था त असांखे दुख मिले थो। लेकिन पिछले जन्मनि जो बि ध्यानु रखणो। छो जे कई बार माण्हू सुठा कर्म त कंदो आहे, हुनखे दुख मिलंदो आहे त उहो ॾाढो दुख उहो भुलिजी न सघंदो आहे कि मां सभिनि सां एॾो सुठो कयो, हुन मूंसां ईअं छो कई। इहो जॾहिं असांखे मन में अचे त तुरंत मन खे छा ॿुधायो कि मां पिछले जन्मनि जो हिसाब किताब हाणे हुन आत्मा सां चुकतो थी वियो मुंहिंजो। त अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं जॾहिं मन खे असां ॿुधाईंदासीं त मन शांति थी वेंदो। पोइ ज्यादा सोचण जी दरकार न आहे। न फालतू असां पिछले जन्मनि जो त हिसाब किताब चुकतो थी वियो, वरी खां त कम से कम न ठाहींदासीं न। त इहे 84 जन्मनि जो चक्कर सदा यादि रखणो। ॾिसो, मां बाबा चवनि था, स्वदर्शन चक्रधारी चक्र कृष्ण खे ॾींदा आहिनि। चईंदा आहिनि कृष्ण स्वदर्शन चक्र सां गलो कटियईं। हाणे कृष्ण खे हिंसक ठाहे छॾियो न। कृष्ण चक्कर सां असुरनि जो घात कंदो। असुर हुनखे चइबो आहे जंहिंमें आसुरी स्वभाव संस्कार हुजनि। बाबा चए थो माण्हू त चईंदा आहिनि कि कृष्ण चक्कर सुदर्शन चक्र फिराए करे असुरनि जो नाश कयूं। हाणे कृष्ण छो चक्कर हलाईंदो। कृष्ण जा कई प्रकार जा चित्र ॾेखारींदा आहिनि। नाग जे मथां बीठो आहे, कपिड़ा चुराई, माखन चुराई,
बाबा हाणे चए थो एॾो वॾो देवता जेके माण्हू पूजनि था उहो अहिड़ा कम करे, ईअं माण्हू सोचे बि कीअं सघंदा आहिनि? अहिड़ी सोच असांजे मन में अची बि कीअं सघंदी आहे? बल काथे बि लिखल आहे, काथे बि चित्र आहिनि। इन जो मतिलबु कुझु ॿियो अर्थ आहे। कृष्ण कंहिंजा कपिड़ा छो चुराईंदो? कृष्ण कंहिंजे माखन छो चुराईंदो? कृष्ण असुर जो घात छो कंदो चक्कर सां? बाबा चए थो पहिरियों सम्झो त सही, असुर केरु हूंदो आहे? असुर उहो हूंदो आहे जंहिंजा स्वभाव संस्कार आसुरी हुजनि, अर्थात जो आत्मा विकार बुराइयुनि जे वश थी करे कर्म कंदी आहे उहो असुर हूंदो आहे। जो सां खिलण, हिक ॿिए खे चिड़ाइण, मारण ऐं इहे सभु जेका बि दुनिया में माण्हुनि जा हाणे स्वभाव संस्कार आहिनि उन्हनि खे असुर ई चइबो आहे। असुर कोई ॿियो कोई काथे थोड़ी आहे। हाणे हिन समय कृष्ण आहे जो असुर सभिनि असुरनि खे मारे? न, बाबा चए थो असांखे ई इहे स्वदर्शन चक्र फिराए करे पंहिंजे आसुरी स्वभाव संस्कारनि खे नाश करणो आहे। कृष्ण सुदर्शन चक्र न फिराई, कृष्ण जी आत्मा हुन सां गॾु हुनजी पूरी राजधानी जी में जेकी बि आत्मायूं पंहिंजे 84 जन्म में आयूं, हाणे हिन जन्म में अंतिम जन्म में, त कृष्ण जी आत्मा स्व जो दर्शन कई। स्व जो अर्थात आत्मा, उनजी आत्मा खे इहो सम्झ में अचे, दर्शन मतिलबु सम्झ में अचे कि मां हीअं सत्य त्रेता द्वापर कलयुग जो चक्कर काटे आहियां ऐं हिन चक्कर में काटे काटे करे हाणे मुंहिंजे अंदरि आसुरी स्वभाव संस्कार अचे, त उन चक्कर जे ज्ञान खे सम्झे ऐं पंहिंजे अंदरि जेका आसुरी स्वभाव संस्कार आहिनि उन्हनि खे नाश कई कि मां एॾो वॾो महाराज कुमार, मूं में अहिड़ा कीअं स्वभाव संस्कार थी सघंदा आहिनि? ये त मुंहिंजा न आहिनि, ये त विकार बुरायूं आहिनि। त इहे सम्झ सां न पंहिंजे अंदरि जेका आसुरी स्वभाव संस्कार हुया उन्हनि खे ख़त्म कई। ईअं असांखे बि इहो स्वदर्शन चक्र फिराइणो आहे, अर्थात मां आत्मा कीअं सत्य त्रेता द्वापर कलयुग में चक्कर काटे करे हाणे कलयुग अंत में अची करे पहुची आहियां, इहा सम्झ जॾहिं मूंखे अंदरि सम्झ में अची वेंदी ऐं मां धारण कंदमि त मुंहिंजे अंदरि जेका बि आसुरी स्वभाव संस्कार आहिनि उहो ख़तम थी वेंदो। मतिलबु मां हुनजो घात करे छॾियां, हुनखे ख़तम करे छॾियां। सम्झ ज़रूरी आहे न। अॼु असां माण्हू खे चऊं था इहो ईअं न करो, ईअं न करो, परंतु जेसि ताईं हुनजी आत्मा खे सम्झ न ईंदी तेसि ताईं उहो तव्हां हुनखे केतिरो बि सम्झायो, उहो तव्हांजे डर सां भले ई सुठो कमु कंदी, लेकिन सम्झ में त न आयसि न, वापसि कॾहिं बि करे सघंदी आहे ओहिड़ो कर्म। हिकु बार मनुष्य आत्मा सम्झी वेंदो आहे पोइ न कंदो। त हाणे बाबा असांखे चक्कर जो ज्ञान छो थो ॾे, ताकी असां बि चक्कर जो ज्ञान सम्झी करे आसुरी स्वभाव संस्कारनि खे ख़तम करो। भक्ति मार्ग में त अनेक प्रकार जा चित्र आहिनि, लेकिन हर चित्र जो अर्थ बाबा असांखे ॿुधाए थो। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे, कीअं चित्र माण्हू ठाता अथनि, कहिड़ी सम्झ सां उहे ॾिसनि था, हिक ॿिए खे ॿुधाइनि था, ऐं हाणे परमात्मा असांखे हुननि जो अर्थ कीअं थो ॿुधाए। ॾाढो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। बाबा चए थो मां हिन ब्रह्मा जे रथ में प्रवेश कंदो आहे। हिन ब्रह्मा पूरा 84 जन्म वरिता अथई, तत्व तव्हां बि वरिता अथव। हिकु ब्रह्मा ई जी आत्मा ई सत्युग में वञी कृष्ण जो पाठ वॼाईंदी, अकेलो छा कंदो? हुनजा माउ बाप, हुनजा भाउ भेण, संबंधी, हुनजे घर में कमु करण वारा, हुनखे चीजूं ठाहे ॾियण, हुनजे लाइ घर ठाहिण वारा, हुनजा कपिड़ा ठाहिण वारा, हुनजी अनेक प्रकार जी चीजूं मनुष्य खे खपनि, ख़ुदि थोरी ठाहींदो। हुनजी गांयुनि खे चराइण वारो बि ॿियो हूंदो। माण्हू चवंदा आहिनि कृष्ण ग्वालो ठही करे गांयुनि खे चराईंदो। कृष्ण न चुराए, उन वटि हू त महाराज कुमार हूंदो न, उन वटि कुझु कमी हूंदी त हुनजी गांयुनि खे संभालण वारा बि माण्हू हूंदा, हुन लाइ माखन कढण वारा बि माण्हू हूंदा। त पूरी हिकु तरीक़े सां हिकु नई दुनिया ई स्थापना थी थिए, हिकु पूरो नयो कृष्ण जो राज्य ई स्थापन थो थिए।
पोइ भारत में ई हुनजो राज्य हूंदो, लेकिन हुन सां गॾु पोइ नंढे नंढे ॿिया बि त शहर हूंदा, उन्हनि जा बि राजा रानी हूंदा ई। कृष्ण त पूरी विश्व जो महाराज कुमार हूंदो, लेकिन हुन सां गॾु नंढे नंढे शहरनि जा बि राजा रानी हूंदा। त ईअं पूरी दुनिया ई ठहे थी न। त बाबा चए थी कीअं थी ठहे? जेतिरो जेतिरो असां स्वयं खे सुधारंदा वेंदासीं, जेतिरो जेतिरो पाण जे सुभाउ संस्कार पंहिंजा कर्म सुधरंदा वेंदा, ओतिरो ओतिरो असांखे उन दुनिया में ओड़ो जन्म मिलंदो। ॾिसो चईंदा आहिनि न, कोई कंहिंखे इन जन्म में सुठो धन मिलंदो आहे, सुठो सुख परिवार संपत्ति आदि मिलंदी आहे, चईंदा आहिनि अलाए कहिड़ा कर्म करे आया आहियूं असां, या कुझु बुरो बि थींदो आहे त कर्मनि जे मथां ईंदा आहिनि माण्हू, कर्मनि खे कूटंदा आहिनि ऐं हमेशह कर्मनि खे कूटंदा आहिनि त मथे खे हथु हणंदा आहिनि कि हाय रे मुंहिंजी क़िस्मत, हाय रे मुंहिंजा कर्म। ऐं बाबा चए थो ईअं छो थींदो? छो जी मनुष्य आत्मा जे कर्म सुठा आहिनि त हुनजो उहो जीवन बि ऐं अॻिलो जीवन बि सुठो हूंदो आहे, लेकिन बुरे कर्मनि जो बि हिसाब किताब चुकतो करणो पवंदो, इहो बि ध्यानु रखिणो खपे। ईअं न आहे की असां सुठा कर्म करूं था त असां पिछले जन्मनि में बि सुठा ई कर्म करे आया आहियूं, असांखे कुझु दुख न थींदो, पाप त थींदा ई आहिनि। लेकिन हाणे कृष्ण जो सतयुग जो महाराज कुमार ठहियो, हुन कहिड़ा पिछले जन्मनि में कर्म कई जो हुनखे एॾी विश्व जो महाराज कुमार, स्वयंवर खां पोइ राधे कृष्ण विश्व जा महाराजा महारानी ठही विया। अहिड़ा कहिड़ा कर्म करे आया? कलयुग अंत में घोर पाप, माण्हू ईअं हिक ॿिए खे मारनि था, ऐं कलयुग खां पोइ डायरेक्ट सतयुग थो अचे, हुनमें राधे कृष्ण स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण राज गद्दी ते था वेहनि, त हुननि अहिड़ा कोई कर्म कया हूंदा पिछले जन्म में, कलयुग जे अंत वारे जन्म में, त हुननि इहे ई कर्म कया। परमात्मा जेको इहो ज्ञान ॾे त उहो ॿुधी करे सम्झी करे पंहिंजे जीवन में धारण करे ॿियनि खे बि सिखाए। भई ॿियनि खे बि सिखाईंदा त कर्म, ॿियनि खे बि सिखाईंदा त पोइ उहो माण्हू सिखंदा, उन्हनि खे दुआयूं ॾींदा, उन्हनि सां फ़ाइदो थींदो त उहो बि हिन दुख जी दुनिया में सुख जो अनुभव कंदा। त राधे कृष्ण जी आत्मा ॾाढे ॼणनि खे परमात्मा जो इहो पहचान ॾिनई, परमात्मा जो इहो ज्ञान ॾिनई कि असां आत्मा आहियूं, असांजो बाप परमात्मा, असां ईअं चक्कर काटे आया आहियूं ऐं असली असांजो घर कहिड़ो आहे। जॾहिं आत्मा खे छो एॾे समय खां आत्मायूं, द्वापर युग खां आत्मायूं भटकनि थियूं न, के छो थी भटकनि? छो जी परमात्मा जी पहचान लाइ, भगवान खे अलॻि अलॻि नाम रूप सां, अलॻि अलॻि मंदिर गुरुद्वारे मस्जिद तीर्थनि पुस्तकनि में मालाउनि में व्रत जप, इन प्रकृति में जीव जंतुअनि में माण्हू भगवान खे ढूंढे थो, भगवान उन्हनि में आस्था रखी करे भगवान सां उन रूप में प्रार्थना थो करे। ऐं अगरि तव्हां कंहिंखे भगवान जी पहचान ॾेई छॾो, अगरि तव्हांखे सम्झ में अची वियो कि न भगवान त निराकार आहे, मुंहिंजो आत्मा जो पीउ, उहो त परम धाम में रहंदो आहे, उहो हिन मूर्तियुनि में थोरी आहे, हिन ग्रंथनि शास्त्रनि में थोरी आहे, हिननि में त हुननि जी बारे में लिखल आहे न, हिन में त कहानियूं लिखल आहिनि, ऐं ग्रंथ में बि परमात्मा जे बारे में लिखल आहे, सुखमनी जपजी साहिब में बि भगवान जे बारे में लिखल आहे, लेकिन उहो भगवान थोरी आहे। हे त असां उन्हनि खे भगवान सम्झी करे पूजूं था, हे त असां मालाई में भगवान थोरी आहे, शास्त्रनि में मूर्तियुनि में भगवान आहे। अगरि मूर्तियुनि में भगवान आहे त तव्हां ईअं छो था चओ भगवान मथे आहे, तव्हां ईअं छो था चओ भगवान कण कण में आहे? त बाबा चए थो अगरि तव्हांखे सम्झ में अची वियो कि न भगवान त निराकार ज्योति बिंदु परम धाम जो रहण वारो आहे, ऐं मां आत्मा हुनजो ॿार आहियां, ऐं मूंखे हाणे भगवान खे यादि करिणो आहे, भगवान सां मिलन मनाइणो आहे, भगवान सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि, पंहिंजी कुझु इच्छा हुननि खे ॿुधाइणी आहे, त मूंखे स्वयं खे आत्मा सम्झी करे हुनखे निराकार रूप में यादि करे करे मां हुन सां मन सां ॻाल्हियूं करां। छो कि परमात्मा खे शरीर न आहे, लेकिन परमात्मा जी आत्मा में मन बुद्धि संस्कार टे शक्तियूं आहिनि। त मां अगरि स्वयं खे आत्मा सम्झी करे मन सां वीचार कंदमि न हुनखे निराकार रूप में यादि करे करे,
त मुंहिंजो आत्मा जेकी संकल्प करी थी उहो संकल्प हुन परमात्मा ताईं पहुचे। वो परमात्मा हुन संकल्प खे कीअं पूरो करणो हुनजी शक्ति मूं में भरदो आहे। इन रीति असां भगवान सां ॻाल्हियूं करे सघंदा आहियूं, भगवान सां मिली सघंदा आहियूं। तो हाणे भटकियासीं न असांजो बुद्धि योग केतिरी मूर्तियुनि केतिरी शास्त्रनि ग्रंथनि मालाउनि में जप तप जीव जंतु जानवरनि में लॻी वियो भगवान खे ढूंढते ढूंढते। ऐं हिते त भगवान खे असां निराकार रूप में याद था करूं, असांखे फ़ाइदो बि थो थिए, शक्ति बि थी मिले, आत्मा खे शांति बि थी मिले। छो जी आत्मा अशांत छो थी आहे? छो जो उनखे अञा ताईं यथार्थ पहचान मिली न, वो पंहिंजे परमात्मा सां हेॾा समय खां न मिली आहे। ऐं हाणे त एॾी अती थी वई आहे कि बसि उहा एॾी अशांत थी वई आहे कि न मूंखे त बसि हाणे भॻवान सां मिलणो ई आहे। जॾहिं असां इहो अनुभव कंदासीं ऐं ॿियनि खे बि ॿुधाईंदासीं कि तव्हां भई स्वयं खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि करो त तव्हांजी सभु दुख दूर थी वेंदा, तव्हांखे सभु कुझु सुख शांति संपत्ति प्राप्त थी वेंदी। अगरि हुन आत्मा खे फ़ाइदो थी वियो त हुनजो तव्हां हुनखे ॿुधायो न, त हुनजी दुआयूं हुनजो फल कंहिंखे मिलंदो? तव्हांखे। ईअं ई राधे कृष्ण जी आत्मा बि पंहिंजे पिछले जन्मनि में इहे ज्ञान ॿुधी करे धारण करे पूरी विश्व जी आत्माउनि खे ॿुधाई। सोचो, पूरी विश्व जी आत्माउनि खे। तॾहिं त पूरी विश्व जी आत्मा ई, चलो फॉरेन में बि थोरो थोरो त मञदा ई आहिनि न, पर धर्म ॿियो आहे, लेकिन लक्ष्मी नारायण राधे कृष्ण खे त सभी ॼाणदा आहिनि भई भारतवासियुनि जो कृष्ण आहे। कीअं बि करे नाम त ॼाणदा आहिनि न कि भारतवासियुनि जो कृष्ण आहे। माण्हू ॾिसो फॉरेन में बि कृष्ण खे केॾो मञनि था, होॾां जी दुनिया सॼी हेॾे कृष्ण वटि था अचनि। छो जो कृष्ण पंहिंजे पिछले जन्मनि में हिन पंहिंजे हिन कलयुगी अंत जन्म में परमात्मा जी शक्ति गुण ज्ञान सम्झी करे ॿियनि खे पूरी विश्व खे ॿुधाई हुनजी आत्मा। तॾहिं त हुनजी पूरी विश्व जी आत्मा ई अञा ताईं हुनखे एॾो यादि करनि थियूं, कहिड़े न कहिड़े रीति त यादि करनि ई थियूं। त असां बि हुन दुनिया में वञूं, हुन लाइ असांखे कहिड़ो सुठो कर्म करणो आहे। हाणे तव्हां पंहिंजो जीवन त जियो था, ॿार खे त ईअं त जानवर पशु पक्षी बि पंहिंजे घर ठाहींदा आहिनि, ॿार पैदा कंदा आहिनि, उन्हनि खे खाराईंदा पीआरींदा वॾो कंदा आहिनि। त मनुष्य आत्मा बि इहो कमु करे थी, त जानवर ऐं मनुष्य आत्मा में कुझु त फ़र्क़ु हुजणो खपे न। उन्हनि में सम्झ न आहे, पाण में त सम्झ आहे न, त कम से कम पाण सम्झी करे सभिनि खे इहे त ॿुधायूं कि आख़िर असां आत्मा आहियूं। असांजे शरीर में जेकी आत्मा आहे उहा कीअं ॾेखारे में ॾींदी आहे, किथे रहंदी आहे, हुनजो पीउ केरु आहे, भॻवान जो नाम रूप असांखे सम्झ में आयो, कम से कम असां इहे त ॿुधायूं ॿियनि खे। न त बाबा चए थो इहे त कमु माण्हू बि करनि, जानवर बि त करनि था। त तव्हां त इंसान आहियो, तव्हांखे त बुद्धि आहे न, त बुद्धि सां सम्झो न। हाणे मां केरु आहियां? मां शरीर थोरी आहियां। असां चऊं था मां एॾो शरीर सां कर्म करायो आहे, त मां कंहिं करायो आहे? ये मां चइण वारी केरु? आत्मा आहे न। त आत्मा कीअं शरीर में वेही करे कर्म करे थी, किथे रहंदी आहे शरीर में, कीअं जनम मरण जे चक्कर में ईंदी आहे, हुनजो असली घर छा आहे, हुनजो पीउ केरु आहे असली, उहो कीअं ॾेखारे में ॾींदो आहे, उहो मुंहिंजा दुख दूर कीअं कंदो, मुंहिंजी परेशानी दूर कीअं कंदो, कॾहिं कंदो, इहे सभु सम्झ हुजणी खपे न। जॾहिं असां सम्झंदासीं तॾहिं त असां ॿियनि खे बि सम्झाए सघंदासीं न। दुनिया जी केॾी भटके थी, असांखे भॻवान जी पहचान मिली, त हाणे असांजो फर्ज़ छा आहे? असां ॿियनि खे बि सम्झ ॾियूं। कम से कम एतिरो त हुननि खे ॿुधाए सघंदा आहियूं न। पंहिंजा ॿ पीउ आहिनि, हीअ मां चइण वारी मां आत्मा आहियां, मुंहिंजो हीअ शरीर आहे। आत्मा ऐं शरीर ॿ आहिनि। आत्मा जो पीउ परमात्मा बि निराकार ज्योतिर्बिंदु, ऐं शरीर जा माउ पीउ अलॻि। त शरीर जी सुविधायूं वग़ैरह माउ पीउ ॾियनि था, लेकिन आत्मा खे शक्ति ॾियण वारो केरु? परमात्मा। त असां भले पंहिंजे देह जे लाइ त सॼो ॾींहुं करूं था, लेकिन पंहिंजी आत्मा खे बि परमात्मा सां मिलाइणो आहे।
पंहिंजी स्वयं खे आत्मा समझी करे जॾहिं बि समय मिले सुबुह सुबुह जो उथी करे सभिनि खां पहिरियों आत्मिक स्वरूप में टिकी करे परमात्मा बाप खे गुड मॉर्निंग नमस्ते उन्हनि खे पंहिंजे मन जी ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि। हुन खां पोइ देह जो कमु शुरू करो। हुन खां पोइ तव्हांजी गृहस्थी ऐं धंधा दौरी करो। पहिरियों तव्हां आत्मा जेसिताईं शक्तिशाली न थींदी त तव्हां वरी गृहस्थी में वञो था, धंधे दौरी में कोई ॻाल्हि अचे थी वरी दुखी था थी वञो। त पहिरियों खां ई आत्मा खे शक्ति ॾियो न, परमात्मा खे यादि करे। ॾिसो बाबा चए थो तव्हां जेकी भक्ति कंदा आहियो न हुन सां मिसा थोरी मिलंदा आहियो। भई तव्हां पाठ पढ़ंदा आहियो, शास्त्र पढ़ंदा आहियो, जेको बि पढ़ो था हुन में छा था पढ़ो? भॻवान जे बारे में था पढ़ो ऐं उहो बि उनजी महिमा था पढ़ो। लेकिन मिलणु अलॻि थींदो आहे ऐं हुनजे बारे में पढ़णु अलॻि थींदो आहे, ॻाल्हाइणु अलॻि थींदो आहे ऐं हुनजा भॼन कीर्तन करणु अलॻि ॻाल्हि थींदी आहे। त पहिरियों असांखे मिलणो आहे, स्वयं खे आत्मा सम्झी करे हुनखे निराकार रूप में यादि करे हुनखे हुन सां मिलणो आहे। उन्हनि सां मिली करे पंहिंजे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि। हुन खां पोइ मूंखे ॾींहं जी शुरूआति करणी आहे ऐं जॾहिं ॾींहुं ख़तमु थींदो आहे त रोज़ु राति जो मूंखे पंहिंजे परमात्मा बाप खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे हुन खां पोइ ई मूंखे सुम्हणो आहे। कम से कम इहे 2 ॻाल्हियूं त असांखे पकी करणी खपनि। तॾहिं असांजो मन जेको एॾो अशांत रहंदो आहे, मन जो एॾो दुखी थींदो आहे। बाबा चए थो ख़ुदि जो बि मान रखो। ॾिसो असां अगरि कंहिंखे चऊं अरे इहे त सॼो ॾींहुं दुखी रहंदी आहे, अशांति रहंदी आहे, क्रोध ई कंदी रहंदी आहे, हिन में त बिल्कुलु बि सहन शक्ति कोन अथसि, हीअ त आहे ईअं फालतू ॻाल्हियूं कंदी रहंदी, त हुनजी असां इंसल्ट कई न, हुनखे असां बुरो भलो चयोसीं। त बाबा चए थो ईअं ई तव्हां स्वयं जो बि सम्मान नथा रखो, ख़ुदि जो बि मान नथा रखो। ख़ुदि खे बि असां छा था चऊं अरे मूंखे त ॾाढी अशांति थी वई आहे, हाणे त मां त ॾाढी क्रोधी थी वई आहियां, मां त ॾाढी दुखी थी वई आहियां, मां त ॾाढी परेशान थी वई आहियां। त असां ख़ुदि जो मान रखियो, जॾहिं असां ॿियनि खे था चऊं हीअ त ॾाढी दुखी आहे वीचारी, हीअ त ॾाढी अशांत आहे, ईअं हुनजे लाइ उल्टी सुल्टी ॻाल्हियूं जेको बि असां चईंदा आहियूं त हुनजो हुनखे सुठो नथो लॻे। ईअं ई मां स्वयं खे रोज़ु रोज़ु चवां थी कि मां त ॾाढी दुखी आहियां, मां त बीमार रहंदी आहियां, मां त अशांत आहियां, मूंमें त बिल्कुलु बि सहन शक्ति न आहे। त असां छा था करूं? मां आत्मा ख़ुदि जो ई अपमान थी करां। त इहा सही ॻाल्हि आहे। ख़ुदि जो मान रखो, हाणे स्व जो मान रखो, आत्मा जो मान। परमात्मा ॾिसो केॾी सुठी ॻाल्हि थो चए कि न मुंहिंजो आत्मा आहे त शांत स्वरूप, सुख स्वरूप, शुद्ध आत्मायूं आहिनि, शक्तिशाली आत्मायूं आहिनि, पवित्र आत्मायूं आहिनि, ज्ञानी तो योगी आत्मा आहिनि, मास्टर सर्वशक्तिवान आहिनि। परमात्मा असांखे इहो मान थो ॾे, आत्मा खे पहचान थो ॾे। त हाणे इहे पंहिंजो मान रखो, स्व अर्थात मां आत्मा स्वयं जो मान रखां, ख़ुदि जे स्वमान में रहो। कॾहिं बि ईअं न चओ मां अशांत आहियां, दुखी आहियां, परेशान आहियां, मां बीमार आहियां, न। ख़ुदि खे चओ, भले तव्हांखे जीवन में दुख अशांत, लेकिन ख़ुदि खे सदा ईअं चओ न मां त सुखी आहियां। मन में सदा इहो चओ मां सदा सुखी आहियां, मुंहिंजा ॿार ॾाढा सुठा आहिनि, मुंहिंजो घर परिवार ॾाढो सुठो आहे, सभु सुखी शांती ख़ुशियुनि सां रहंदा आहिनि, मां बिल्कुलु ठीकु, मुंहिंजो शरीर बि बिल्कुलु ठीकु आहे। असांजी हिन सोच सां जीवन में ॾाढो फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। माण्हू दिन प्रतिदिन दुखी परेशान छो था रहनि? छो जो ख़ुदि जो ई मान नथा रखनि। सॼो ॾींहुं चवनि था असांजा ॿार त पढ़नि नथा, ईअं फालतू कम था करनि, टीवी था ॾिसनि, ग़लति कम था करनि। ख़ुदि जे ॿारनि खे स्वयं खे असां मान नथा रखूं। असां पंहिंजे घर जे जेका माण्हू आहिनि उन्हनि जो ई मान नथा रखूं, उन्हनि जे लाइ मन में अहिड़ियूं ॻाल्हियूं था सोचूं त ओड़ो ओड़ो थींदो थो वञे। त अगरि तव्हांखे ख़ुदि जे जीवन में सुख शांति खपे, पंहिंजे परिवार वारनि जे जीवन में सुख शांति खपे, त हाणे कम से कम मन में त सदा ई ईअं मान रखो, स्वयं जो बि मान रखो, ॿियनि जो बि मान रखो। त असांजी सोच, ॾिसो चईंदा आहिनि न ब्रह्मा परमात्मा बि ब्रह्मा द्वारा संकल्पनि सां सृष्टि अचे।
असां बि कोई कमु कंदासीं त पहिरियों सोचंदा आहियूं न कि मूंखे ईअं करिणो आहे ईअं करिणो आहे, पोइ कंदा आहियूं। अगरि कोई बिना सोचे सम्झे कमु करे त पतो लॻी वेंदो आहे हिन कुझु सोचियो न अथई, बिना सोचे सम्झे। ईअं ई जेको असां चऊं था न मां बीमार आहियां, दुखी आहियां, अशांत आहियां, मां ख़ुशि न आहियां, इहे ख़ुदि जे ई संकल्पनि सां असां पंहिंजी दुनिया रचूं था। दुख जी दुनिया मां ई पंहिंजी रचां थी, परेशानी जी दुनिया मां ही स्वयं जे लाइ रचां थी, कोई ॿियो नथो करे। मां ही घड़ी घड़ी चवां थी कि मां ख़ुशि न आहियां, मां अशांत आहियां, मां बीमार आहियां, मूं में शक्ति न आहे, सहन शक्ति न आहे। त ही छा था करूं, ख़ुदि जी दुनिया असां हुन संकल्पनि सां रचूं था। पोइ चवनि था ॾिसो हीअं थी वियो न, हीअं थी वियो न, हाणे इहो व्रत रखो। पंहिंजे मन में कॾहिं बि ख़ुदि जे लाइ बि ॿियनि जे लाइ बि असांखे कुझु बि फालतू ॻाल्हि न सोचणी, सदा सुठी ॻाल्हि सोचो, भले उहो आहे लेकिन असां सुठो सोचे हुन आत्मा खे पाण खे सुठी शांत ख़ुशि सदा रही सघंदा आहियूं। हीअं पंहिंजे सुठी वीचारनि सां पंहिंजी हाणे सुख जी दुनिया रचो। भगवान या कोई भी तव्हांजे जीवन में कुझु न करे सघंदा जेसिताईं असांजी सोच न बदलंदी। भगवान चए थो तव्हांजे भाग्य ठाहिण जी रेखा कलम इहा मां तव्हांखे ई ॾिनी आहे। तव्हां जेतिरो सुठो सोचंदो ओतिरो तव्हांजो जीवन थींदो वेंदो। अच्छा मिठी मिठी सिकले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी तो सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। भटकती हुई आत्माउनि खे यथार्थ मंज़िल ॾेखारण वारा चैतन्य लाइट माइट हाउस ठहो। बाबा चवनि था दुनिया में केॾी आत्मायूं भटकनि थियूं न, कंहिंखे छा दुख आहे, कंहिंखे छा परेशानी आहे, कोई काॾे थो भटके, कोई बाबा भटकण कंहिंखे चईंदो आहे जो हेॾे होॾे मंदिर गुरुद्वारा माता आहिनि गुरू आहिनि पंहिंजो दुख दूर करण लाइ जो असां हेॾे होॾे भटकंदा आहियूं न, इनखे चइबो आहे भटकती हुई आत्मा। त हाणे दुनिया में दुख आहे त माण्हू भटकनि था की कीअं बि करे असांजो दुख दूर थिए। त बाबा चए थो हाणे तव्हां आत्माउनि जो कमु अथव जे तव्हां परमात्मा खे यादि करे दुख शांति सां मुक्त थिया आहियो, जे तव्हां पंहिंजी बुद्धि खे हिकु ठिकाने ते लॻायो आहे न कि न उनखे त मूंखे निराकार रूप में यादि करिणो। हाणे पंहिंजी बुद्धि खे असांखे भटकाइणो न आहे, बसि उहो परमात्मा ई मूंखे सुख शांति ॾींदो, मां हुनजो ॿार आहियां। इन संकल्प सां तव्हां बि भटकण बंदि करो, ॿियनि जो बि भटकण समाप्त करायो। स्लोगन आहे ॿियनि खे करेक्शन करण जी बजाए स्वयं खे करेक्ट करो। ऐं बाबा चए थो जे बि असां ॿियनि खे करेक्ट कंदा आहियूं न, तव्हां ईअं था करो तव्हां ईअं था करो, जॾहिं तव्हां ईअं करो तॾहिं मां ईअं कंदमि, न पहिरियों मूंखे स्वयं खे हर हिकु ॻाल्हि में करेक्ट करे हलणो आहे, पोइ ॿिया आपे ई करेक्ट थी वेंदा। पहिरियों मूंखे परिवर्तन थियणो